लाॻीतो बरसातूं पवण खां पोइ हब डैम मुकमल तौर भरिजी वियो। स्पेलवे मां पाणी ख़ारिज थियणु शुरू थी वियो। हब डैम में पाणी जी गुंजाइश 339 फुट थियण खां पोइ पाणी ओवरटॉप थियणु लॻो। इंतज़ामिया भरपासे जे रहवासियुनि खे अलर्ट जारी करे छॾियो। हब डैम मां कराची, लसबेला ऐं हब शहर खे पाणी सप्लाई थींदो आहे। सिंध जे सामुंडी पटीअ तां तूफ़ान जो ख़तरो टरी वियो। सामुंडी तूफ़ान इसना जो फ़ासिलो कराची खां वधीक अॻिते थी वियो। मौसमियात खाते अरबी समुंड जे मथां मौजूदु तूफ़ान जे हवाले सां नओं अलर्ट जारी करे छॾियो। तूफ़ान हिन वक़्तु कराची जे ॾखण ओलह में 500 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूदु आहे। ओरमाड़ा खां 250 किलोमीटर ऐं गवादर खां 260 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूदु आहे। तूफ़ान जे असर सबबि ओरमाड़ा, गवादर, लसबेला, आवारान, पसनी, जीवणी, तुरबत, पंजगोर ऐं ॿियनि इलाइक़नि में अॼु राति ताईं बरसाति जारी रहण जो इम्कान। बलूचिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। PDM तरफ़ां जारी कयल अंग अखरनि मूजिब बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 13 ॿारनि समेत 29 ॼणा फ़ौत थिया, 15 खां वधीक ज़ख़्मी थिया। बरसातुनि में 1,09,903 माण्हू मुतासिर थिया। 866 घर मुकमल तौर तबाह थी चुका। 13,886 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। 58,799 एकड़नि ते बीठल फसल खे नुक़सान पहुतो। तूफ़ानी बरसातुनि खां पोइ नए गाह जो पाणी मंछर ढंढ में दाख़िल थी वियो। मंछर में पाणी जी सतह 117 फुट 2 इंचनि ताईं पहुची वियो। मंछर ढंढ जी सतह डेड लेवल ताईं पहुची वई। सिंधू दरिया में लात सबबि अपाची खाते अडल हेड जा 14 दर खोले छॾिया। अडल ट्रेल ऐं अडल हेड जो मां मंछर जो पाणी दरिया में तेज़ीअ सां छोड़ जारी। MNV ड्रेन जी बंद तां पाणी जो दबाव घटिजी वियो। लाॻीतो बरसातनि सबबि जाती जे 9 यूसीज़ जा मुख़्तलिफ़ ॻोठ ॿुॾी विया। समय घर ड्रही पट फ़सुल ॿुॾी विया। सामुंडी पटी जा रोड रस्ता पाणी हेठि अची विया। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीन राब्तो कटिजी वियो। ॻोठ लौंग अबड़े में 40 खां वधीक घर ड्रही पट पइजी विया। ॻोठ ॿोहड़ जे सरकारी स्कूल में 80 खां मथे ख़ानदान बेयारो मददगार तरसियल। बुखू काटण ते मजबूर। वाहुर जी अपील। तेज़ हवाउनि ऐं बरसातुनि सबबि जाती जी मेन लाइन जा 12 पोल किरी पिया। 5 ॾींहनि खां जाती शहर समेत भरपासे जे ॻोठनि जी बिजली मुअत्तल। मोरो भरिसां सिंधू दरिया में ॿोॾि सबबि कच्छ जा केतिरा ई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। बचाव बंद खे बि रोणियूं पइजी वियूं। वॾे नुक़सान जो अंदेशो। सिंधूअ जी कपथी आबाद ॻोठाणनि जो साओ मुठ में अची वियो। इलाइक़े वासी लॾ फुलाइण ते मजबूर। अपाची खाते के बि क़दम न खयां। सिंध हुकूमत सिंध प्रीमियर क्रिकेट लीग जे वफ़द खे कतर बदिरां कराची या हैदराबाद में क्रिकेट कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। सिंध जे रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि बाबति वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर ऐं कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब सां SPL वफ़द जी मुलाक़ात। सिंध जे टैलेंट खे हथी ॾियण, क्रिकेट इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणाइण ते ख़्यालनि जी ॾे वठि, क्रिकेट स्टेडियम्स जी तयारी लाइ गॾियल मंसूबे ते इतफ़ाक़। सिंध हुकूमत पारां सिंध प्रीमियर क्रिकेट लीग जे वफ़द खे मुकमल सहकार जी ख़ातिरी। वफ़द जो चवणु आहे त हुननि जे पहिरीं तरजीह कतर जे ऐं ॿी हैदराबाद आहे। मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त कराची में काफ़ी ग्राउंड आहिनि ऐं हैदराबाद में नियाज़ स्टेडियम आहे जिथे क्रिकेट कराए सघिजे थी। असांजी पूरी कोशिशि आहे त सिंध जे नौजवाननि खे क्रिकेट में अॻिते वठी अचिजे। रावलपिंडी में जारी ॿी टेस्ट मैच जो टियों ॾींहुं बांग्लादेश टीम जी पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी। खुरम शहज़ाद जी तबाह कंदड़ बॉलिंग अॻियां बंगाल टाइगर्स बेहाल थी विया। 26 रन्सुनि ते 6 रांदीगर आउट थी विया। खुरम शहज़ाद ज़ाकिर हुसैन खे 1 रन ते आउट कयो। बाद में खुरम ओपनर शादमान इस्लामाबाद ऐं नजमुल हसन शंतो खे पवेलियन मोटाए छॾियो। शकीबुल हसन बि 2 रन्सुनि ते खुरम शहज़ाद जो शिकार बणियो।
एक्साइज एंड नार्कोटिक्स कंट्रोल खाते जी जैकबाबाद में कार्रवाई मुनशियात फरोश गिरफ्तार 6 किलोग्राम आइस बरामद एक्साइज टीम जैकबाबाद चेक पोस्ट से रात 12:30 वगे मामूल जी चेकिंग दौरान कार्रवाई कई मुनशियात फरोशन जी सुञाण फारूक राजपूत जे नाले सां थी केस दाख़िल। वाई फांदी वेझो काछे जो ॻोठ जानू जिसकाणी वटां नई गाज जे किनारे तां नौजवान जो लाश हथ ॿ ॾींहं अॻु नई गाज जे तेज़ वेकरे में उमरकोट वासी ॿ नौजवान लुड़ी विया हुआ हिक खे बचाए वियो हो ऐं हिकु ॼणो गुम थी वियो हो हथ आयल लाश नौजवान रोशन जो थी सघे थो अञा ताईं तस्दीक नाहे थी। मेहर वेझो ॻोठ यूसुफ माछीअ में मासूम ॿारड़े बोर जे पाणीअ में ॿुॾी फोत ॿाड़ीअ जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मीरपुर माथिले में निजी भाण फैक्ट्री में मुलाजमत कंदड़ नौजवान पंहिंजे ज़ाल खे मुबैना तौर तशद्दुद करे क़त्ल करे छॾियो। भाण फैक्ट्री अंदर रिहायशी कॉलोनी में रहंदड़ मुलाज़िम काशिफ पंहिंजी घरवारी मिसबाह ते मुबैना बेरहमाणो तशद्दुद कयो जंहिं जे नतीजे में हू फौत थी वई। खानपुर में वेझो घोटकी ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जो ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन ॾोहारियुनि जी घरनि खे बाहियूं 5 शकी गिरफ़्तार 10 थाननि जी पुलिस बख्तरबंद ऐं एपीसी चैन साण करे सुहांजड़ो बोज़दार पीर बरी ऐं ॿियनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो। पुलिस घरनि खे बाहियूं ॾेई इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो। गौसपुर वासी नौजवान गुज़िरियल 3 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम मज़ाहिर लगारीअ जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर थाणे ते गुमशुदगी जी एनसी दाख़िल।